बिरिया रोड विच शहर में इमाम बारगाह अबू तालिब भट्ट सां पोरियत दीन मोहम्मद उर्फ दीनू जे घर मां रात देर सां नामालूम हथियारबंदन 1,25,000 रोक रक़म सोना ज़ेवर LCD क़ीमती कपड़ा ऐं लखें रुपयनि जी मालियत जो ॿियो सामान खणी फरार थी विया। इन सिलसिले में मुतासिर घर धणी दीन मोहम्मद ॿुधायो त असीं सभु घर भाती लाहौर विया हुआसीं। वापसी ते मालूम थियो त नामालूम धाड़ियल घर में दाख़िल थी सोना ज़ेवर कैश रक़म ऐं ॿियो लखें रुपयनि जी मालियत जो सामान चोरी करे विया आहिनि। हुन ॿुधायो त बिरिया रोड ऐं भरपासे में चोरियूं धाड़ा ऐं फूरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुन SSP नौशर फ़िरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असीं पोरियो करे गुज़र बसर कंदा आहियूं। सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।